नाज़रीन, कराची में शारा फैसल ते पुलिस जी हेड ऑफिस ते हमलो कयो वियो आहे, जंहिं बाद फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील वठूं था कराची मां SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली खां। जी नबी बख्श, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, जो है कराची शहर फैसल ते कराची पुलिस ऑफिस ते जो दहशतगर्द जो हमलो है उन ते सो अञा ताईं फायरिंग जो सिलसिलो जो है वो जारी है। जैसे त SSU जो सवार टीम है वह KPO जी इमारत में दाखिल थी वही है। दहशतगर्दन खिलाफ जो वो ऑपरेशन जो है जारी है। ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द जो मारिजी विया आहिनि, जंहिंजी तस्दीक जो है वह IG सिंध जो है कराची पाण कई है। जैसे त उन हवाले से IG सिंध गुलाम नबी मेमून जो है वाक़े वारे हंध पहुची विया आहिनि। उन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त कुछ दहशतगर्द जो है इमारत की 3 मंज़िल ते पहुची विया हुआ, जिन मां जो सो 2 दहशतगर्द जो है मारिजी चुका आहिनि। जॾहिं त हिन चयो त जेका इमारत जो है 3 माड़ उनखे दहशतगर्दन मां ख़ाली करायो है। ऑपरेशन दौरान एक पुलिस एक जो है रेंजर्स जो एहलकार है वो ज़ख्मी थी पिया आहिनि, जिनके जो तिबी इमदाद लाइ जना जो अस्पताल जो है वो मुंतकिल किया है। जी नबी बख्श ख़ास खेली, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।